सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जो 12 मार्च वारो फ़ैसिलो कालदम करार ॾींदे 14 मई ते पंजाब में चूंडूं कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। पंजाब में ख़ैबर पख्तूनख्वा में चूंडूं मुलतवी करण ख़िलाफ़ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी दरख़्वास्त ते सुप्रीम कोर्ट महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जे मूजिबि सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जो 22 मार्च जो फ़ैसिलो कालदम करार ॾींदे 14 मई ते पंजाब में चूंडूं कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराहीअ में जस्टिस एजाजुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर ते ॿधल 3 रुकनी बेंच केस जी ॿुधणी मुकमल थियण खां पोइ महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में 8 अक्टूबर ते चूंडूं कराइण वारे इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे कालदम करार ॾींदे पंजाब असेंबलीअ जी चूंडुनि जो शेड्यूल बहाल कंदे पंजाब में चूंडुनि जी तारीख़ 14 मई मुक़रर करे छॾी। सुप्रीम कोर्ट सरकार के हुकुम ॾिनो त पहिरें मरहले में पंजाब में इलेक्शन लाइ फंड ॾिना वञनि। वफ़ाक़ी हुकूमत 10 अप्रैल ताईं 21 अरब रुपया जारी करे। उम्मीदवारनि जी हतमी लिस्ट 19 अप्रैल ताईं जारी कई वेंदी। चूंड निशान 20 अप्रैल ते अलाट कया वेंदा। पंजाब असेंबलियुनि जूं चूंडूं 14 मई ते थियण घुरिजनि। फ़ैसिले में वधीक चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन 90 ॾींहं खां अॻिते नथी वञी सघे। इलेक्शन कमीशन जे गैर क़ानूनी फ़ैसिले सां 13 ॾींहं ज़ाया कया विया। कानून इलेक्शन कमीशन खे तारीख़ खे वधाइण जी इजाज़त नथो ॾिए।